नमस्कार, गुड इवनिंग, खुश आमदीद, वेलकम, बख़ैर आगले ऐं भलीकार सिंध जे सुहिणे चैनल सिंध टीवी प्रोग्राम सिंध ऐं संगीत में मां तव्हांजी पंहिंजी मेज़बान किरण लगारी वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी आहियां। यकीनन अॼु जो प्रोग्राम तव्हांजे लाइ तमामु बहितरीनु थींदो साबित। यकीनन अॼु जी आवाज़, अॼु जो अंदाज़ ॿुधण ऐं ॾिसण वारनि जे दिलि खे छुए वठंदो यकीनन। सो कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि। असांजा घर भाती असां वटि आयल, पहिरीं बि तव्हां उन्हनि खे काफ़ी दफ़ा ॾिसी चुका आहियो सिंध टीवी काफ़ी प्रोग्राम्स में, ऐं अॼु बि। ऐं केरु आहिनि किथां खां, थोरो सरप्राइज़ हूंदो आहे। प्रोग्राम सिंध ऐं संगीत तव्हांजी कॉल ऐं डेडिकेशन ते हूंदो आहे। पेज आहे सिंध ऐं संगीत लाइक अहिड़ो, हीउ ॾिसो पिया पेज बैक ते, ऐं इन में वञी इनबॉक्स में मैसेज कयो, प्रोग्राम कीअं लॻंदो आहे उन ते कमेंट कयो, कहिड़ा कहिड़ा सिंगर तव्हां ॾिसणु चाहियो था रिपीट या न्यू, उन्हनि जा नाला मैंशन कयो जीअं असांखे ईज़ी थिए प्रोग्राम खे में उन्हनि खे घुराइण जे लाइ। सो प्रोग्राम खे असां अॻिते वधायूं था ऐं हाणे हलूं था ख़ूबसूरत प्रोग्राम में ख़ूबसूरत गानो शामिलु कंदासीं। जीअं त फॉर्मेलिटी त हूंदी आहे, ॻाल्हाइण कचहरी उहे सभु शयूं आहिनि, पर हिकिड़ो तरीक़ो जेको हूंदो आहे असांजे प्रोग्राम खे स्टार्ट करण जो, मुंहिंजे गाने खां पोइ हिकिड़ो ॿियो ख़ूबसूरत आवाज़ु शामिलु कंदा आहियूं। मुंहिंजी आवाज़ु ख़ूबसूरत न आहे ख़ैर। सो अरशद महमूद जी ख़ूबसूरत आवाज़ु आहे, वारीअ जो घर ठाहियोसीं तोखे चाहियोसीं। वारी जा घर ठाहींदासीं लेकिन चाहींदासीं ज़रूरु। इंजॉय था कयूं अरशद महमूद साहिब जी ख़ूबसूरत आवाज़ खे। कारे न वञिजो, असां घर भाती हिते मौजूदु आहिनि, ॾिसंदा रहो सिंध टीवीअ। समुंड किनारे समुंड किनारे वारीअ जो घर ठाहियोसीं, वारीअ जो घर ठाहियोसीं, तोखे चाहियोसीं, तोखे चाहियोसीं, तोखे चाहियोसीं, तोखे चाहियोसीं। तुंहिंजो प्यार बि तेज़ हवा में ॾीए ॿारणे जी कोशिश हुई, वहंदे पाणीअ में काग़ज़ जी ॿेड़ी तारणे जी कोशिश हुई। लोक घणो ई रोकियो टोकियो, पोइ बि तोखे चाहियोसीं, वारीअ जो घर ठाहियोसीं, तोखे चाहियोसीं, तोखे चाहियोसीं। मूंखे कहिड़ी ख़बर मुंहिंजो इहो अमर प्रेम कंहिं वारीअ जे घर मिसल समुंड जे हिक ई वीर सां मिटिजी वेंदो, मिटिजी वेंदो। रमदे बादल पुठियां डोड़ण, माहड़ हासुल छा थियणो, थियणो ई जे कुझु हो तन्हा, थियणो हो रुसवा थियणो, लोक घणो ई रोकियो टोकियो,
ख़ूब तो के चाहियो से वारीअ जो घर ठाहियो से तोखे चाहियो से तोखे चाहियो से ओ वेलकम भलीकार खुश आमदीद टू ऑल आई सिंट वी प्रोग्राम सिंध ऐं संगीत जेको तव्हांजी कॉल डेडिकेशन मबनी है यकीनन ऑब्वियसली तव्हां ॾिसी रहियो सिंट वी प्रोग्राम ऐं अॼु जा सिंगर अॼु जा घरवाती तमामु घणा सुठा यकीनन ॼातल सुञातल शख़्सियत ऐं आवाज़ कंहिं तारूफ़ जा मोहताज न आहिनि असां गॾु राइट नाउ मौजूदु आहिनि फ़नकार नज़ाकत अली ब्रह्माणी शहरबान सईदाबाद खां भलीकार अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वधी खुश आहियो ठीक आहे अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु ठाक तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो फर्स्ट क्लास अल्लाह जा करम तव्हां खुश आहियो मां बि ठीकु ठाक आहियां ऐं कचहरी अञा पंहिंजी जारी आहे ढोलक ते राजा सखीराणी साहब थैंक यू सो मच ऐं भलीकार अगेन तव्हांखे बि कीबोर्ड ते उस्ताद मोहरम नाज़ उस्ताद साहब आशीर्वाद जो हथ हुजे मथे ते ज़रूरी आहे अगेन सभिनी खे भलीकार चवंदुमि तव्हांजे चैनल सिंध टीवी प्रोग्राम में तव्हांखे भलीकार घर भाती आयो यकीनन सिंगर त आयो ई कोन वैसे आयो वैसे इन प्रोग्राम में न आयो कीअं आयो ठीकु आयो अल्हम्दुलिल्लाह जी अल्हम्दुलिल्लाह दुआऊं फर्स्ट क्लास कीअं रहियो सफ़र तमामु तव्हां खां सुठे हेसि ताईं जो नमूने मुंहिंजे सां, प्रोग्राम तमामु लाइ सुठे नमूने सां। केतिरी तयारी कई अथव बस जहिड़ो हाल आहे संगत जे अॻियां हिते हिकिड़ी मिसाल बि आहे जहिड़ो हाल हबीबा तहिड़ा पेश पिरियां पेश पिरियां सो हाणे तव्हांजे इहे हाल असां ॾिसूं था ॿुधूं था ख़बर पइजी वेंदी सो कहिड़ो स्टार्टिंग में असांखे कलाम ॿुधाईंदा स्टार्टिंग में उस्ताद बुखारी जो कलाम वाह जी वाह छाइजी वेंदा पोइ त डेफिनेटली हलो जी बिस्मिल्लाह हुस्न तुसादा तोबा तोबा अते इश्क असादा सारे गाल तुसारी ॾाढी गौरी अते मिनत असादी बारी रीत तुसारी किनारे रीत तुसारी औखी न्यारी अते प्रीत असारी प्यारी हुस्न खटा उस्ताद बुखारी अते हम असादे हारे आ आ ओ दिल जे पुरशोक दिलासत ते शोक दिलासन हल्या आया से सोमवारन जे सलामत ते हल्या आया हलो के हाकम जो साथे हलो के हाकम जो हुक्म असाते
परिवारन जे नियापन ते हल्या आया से तुझी खुशबू बड़ा खतरनाक तुझी खुशबू बड़ा खतरनाक तू जान्या पा चुम्मा जबर मांगे जबर मांगे तू जान्या पा चुम्मा जबर मांगे तुझी खुशबू बड़ा खतरनाक तुझी खुशबू बड़ा खतरनाक तू जान्या पा चुम्मा जबर मांगे तू जान्या पा चुम्मा जबर मांगे तुझी मोहब्बत लजीज शायद तुझी मोहब्बत लजीज शायद मुश्किलों में कटूं मज़न आगे मुश्किलों में कटूं मज़न आगे तो जान्या पा चुम्मा जबर जबर मांगे तो जान्या पा चुम्मा जबर मांगे खूबसूरत किया जा सपना खूबसूरत किया जा सपना तो थे समझो लतीफ फन मांगे तो के समझो लतीफ फन मांगे तो जान्या पा चुम्मा जपन मांगे तो जान्या पा चुम्मा जपन मांगे सोन पहरा मरी बुखार दे सोन पहरा मरी बुखार दे तो जो पाड़ो मिठो वतन आगे तो जो पाड़ो मिठो वतन आगे तो जान्या पा चुम्मा जबर मांगे तो जान्या पा चुम्मा जबर मांगे तुझे खुशबू बड़ा खतरनाक तुझे खुशबू बड़ा खतरनाक तो जान्या पा चुम्मा जपन मांगे तो जान्या पा चुम्मा जपन आए
माशाल्लाह तमाम बेहतरीन आवाज़ अंदाज़ ऐं गॾो गॾु म्यूज़िक जंहिंमें कीबोर्ड ते उस्ताद मुहर्रम नाज़, ढोलक ते राजा सखीराणी ऐं फ़नकार नज़ाकत अली ब्रह्माणी। तमामु बहितरीन शाइरी, तमामु सुठी सिलेक्शन। हमेशह चवंदी आहियां त कंहिं बि सुठे गाने खे हिट करण लाइ, ॻाइण लाइ या ऑडियंस जो जेको ध्यानु आहे छिकण जे लाइ असां सुठी शाइरी सुठी आवाज़ सां गानो अगरि ॻाईंदासीं ऑटोमेटिक हिट थी वेंदो। तव्हां केतिरो प्रिफेयर कंदा आहियो, केतिरो लाइक कंदा आहियो, पसंदि कंदा आहियो कंहिं बि सुठी शाइरी खे ॿुधण या पढ़ण जे हद ते? असां जेका सुठी शाइरी हूंदी आहे उनखे तमामु दिलि सां उनखे पंहिंजो पढ़ंदा आहियूं, यादि बि कंदा आहियूं। सुठी शाइरी सभु खे वणंदी आहे, दिलि खे मोहींदी आहे। यकीनन जॾहिं सुठी शाइरी जी ॻाल्हि थी रही आहे त कहिड़ा कहिड़ा शाइर जेके सिंध जा आहिनि नया या जेके गुज़री चुका आहिनि, कहिड़ा कहिड़ा शाइर तव्हांखे वधीक वणंदा आहिनि? ॾिसो न, लतीफ़ सरकार जीअं लतीफ़ सरकार आहे, सचल सरकार आहे, ऐं ॿियूं जेके उशाक आहिनि बिल्कुलु, ऐं उनखां पोइ उस्ताद बुखारी आहे, शेख हयाज़ आहे। अहिड़ा अहिड़ा शाइर जेके आहिनि सुठे नमूने सां वणंदा आहिनि ऐं उन्हनि खे यादि बि कंदा आहियूं, उन्हनि जी ॿोली बि ॻाईंदा आहियूं। सही आहे। शाइरी जॾहिं ॻाल्हि थी आहे त मां वरी हिकिड़ो ॿियो सुवालु कंदमि, उहो इहो आहे त सिंगर कहिड़ो वणंदो अथव, जेको असांजो पुराणो हुजे, लेजेंड हुजे या न्यू हुजे, कंहिंखां वधीक मुतासिर आहियो? माशाल्लाह असांजी सिंध में माशाल्लाह ॾाढा सुठा सुठा उस्ताद क्लासिकल गायक ऐं ॿिया बि जेके आहिनि सुठा सुठा सभु वणंदा आहिनि, ऐं उनखां पोइ मां पंहिंजे उस्ताद खे घणो मुतासिर आहियां। ठीकु आहे जी। ऐं तव्हांजो उस्ताद जो नालो ॿुधाए छॾियो? बाबा जो अख्तियार अली। ठीकु आहे जी। ऐं हाणे गाने तरफ़ हलूं, ऐं कहिड़ो कलाम हाणे नेक्स्ट असांखे ॿुधाईंदो? हाणे तमामु पुराणो कलाम आहे, नाज़ लतीफ़ी शाइर पुराणो हुयो। ठीकु आहे, इन्हनि जो कलाम आहे जी। बिस्मिल्लाह। अंदर जा उतार मां तारिया किथे, सजी रात थे वेठे गुजरी वने बेआराम दिल के सुमारिया किथे। उवा जाए मुकाल बेकान थी अगे हूं तो नखे विहारिया किथे। अजदाद न फिराद आदाना सितम कर सनम के पुकारिया किथे। कलाम डेडिकेट कंदो मुंहिंजा मोहतरम भाई पंहिंजो अदा नादर अली मलिक ज़िले घोटकी खां, ऐं बोतार अकरम खान सुंदराणी, ऐं अदा ज़ाकिर अली मलिक। जे हिकु तुंहिंजो आहे वफा थी पवे, मुझे दर्द दिल जी दवा थी पवे, मुझे दर्द दिल जी दवा थी पवे। जे तुंहिंजो आहे वफा थी पवे, तुंहिंजो आहे वफा थी पवे। मुझे दर्द दिल जी दवा थी पवे, मुझे
तरसी पवे छाती पवे तरसी पवे छाती पवे मुझे दर्द दिल जी दवा पवे मुझे दर्द दिल जी दवा पवे जे कहीं जुबाए गर्दन कातुल भली धड़स सी जुदा थी पवे भली धड़स से जुदा थी पवे मुझे दर्द दिल जी दवा पवे मुझे दर्द दिल जी दवा पवे जे कहीं जुबाए वफा इनकार तो सभिन आशिकन जे गिला थी पवे सभिन आशिकन जे गिला थी पवे मुझे दर्द दिल जी दवा पवे मुझे दर्द दिल जी दवा पवे जे हिक तई जुबाए वफा थी पवे हिक तई जुबाए वफा थी पवे अजायो लतीफ जायो लतीफ मोहब्बत मारियो ही अज खुद अवाना फिदा थी पवे अज खुद अवाना फिदा थी पवे कुछ दर्द दिल की दवा थी पवे मुझे दर्द दिल की दवा जुबाए तो वफा थी
तमामु बहितरीनु हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी वञे हा सो हू ओड़ा वाइदा ई छा जेके वफ़ा थी वञनि त वाइदा ई हूंदा न कॾहिं वफ़ा न थींदी आहे अगरि वक़्तु थियो आहे वफ़ादारी ब्रेक जो नंढी साई नंढी ब्रेक खां पोइ मिलूं था कारनामनि जो ॾिसंदा रहो सिंध टीवी अगेन वेलकम भलीकार खुशामदीद ऐं कीअं लॻे पियो ब्रेक ऐं कीअं लॻे पियो प्रोग्राम सिंधी संगीत जेको तव्हांजी कॉल ते डेडिकेशन ते मबनी आहे सो जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी वञे हा मुंहिंजे दर्द दिलि जी दवा थी वञे हा जॾहिं दर्द दिलि जी ॻाल्हि था कयूं वाइदे जी ॻाल्हि था कयूं त इहो पॉसिबल न आहे त वाइदा बि वफ़ा थींदा रहनि वाइदा ई रहंदा आहिनि ऐं उनखे वाइदनि वांगुरु ई रहण ॾियो वफ़ा थींदा त भले किथे जी ॻाल्हि पहुचंदी बहरहाल तमामु सुठी आवाज़ तमामु सुठो अंदाज़ तमामु सुठी सिलेक्शन शाइरी बि ऐं सॉन्ग जी सिलेक्शन बि उन खां अलावा कहिड़ा कहिड़ा सिंगर जेके तव्हांखे इलाही घणा वणंदा आहिनि इन्हनि जी कॉपी करण जी कोशिशि कंदा आहियो ऐं चवंदा आहियो त भला कुझु बहितर उन वांगुरु मां ॻायां हक़ीक़त में ॿुधायां थो घणो पंहिंजो उस्ताद खे फॉलो कंदो आहियां अच्छा जी हा पंहिंजे उस्ताद खे फॉलो घणो कंदो आहियां जी अच्छा जी हिकिड़ी फरमाइश आई आहे मैं अली दा गुलाम अली मेरा इमाम सो मतिलबु कुझु ग़लति न चई वञा इन करे कंफर्म कयां सो बहरहाल उहो बि ॿुधंदासीं हिकिड़ो ॿियो सुवाल आहे त केतिरी प्रैक्टिस केतिरी कंदा आहियो रियाज़त जेके चइबो आहे पंहिंजे आवाज़ खे बैलेंस में रखण जे रियाज़त जेतिरी कजे ओतिरी थोरी आहे तव्हां कंदा आहियो न असां कंदा आहियूं बिल्कुलु कंदा आहियूं पर थोरो वक़्त जे हिसाब सां न उहा त आवाज़ मां ख़बर पए पई जेतिरो गुड़ विझंदो ओतिरो मिठो थींदो जेतिरी आवाज़ खे तव्हां ठाहींदो ॻाईंदो सुर में त ओतिरी आवाज़ फील थींदी आहे ॿुधण वारनि खे हिकिड़ो ॿुधी सही आहे हाणे कहिड़ो इहो सॉन्ग जेका धमाल जी फरमाइश थी हा बिल्कुलु ठीकु आहे जी बिस्मिल्लाह थी वञे बजता नगारा सुबह शाम अली बजता नगारा सुबह शाम अली मस्तान से मलंगांदा सहारा अले अले वजीफा है तो अफजल वजीफा अले अले हे पुकिया ते नंगिया दा गुजारा अले अले मैं अली दा गुलाम अली मेरा इमाम मैं अली दा गुलाम अली मेरा इमाम जिक्र है दरदा वो जिक्र मौला दा जिक्र है दरदा करदा मैं सुबह देशा
बेहतरीन हाणे ये ॿुधायो त कंहिं बि हिकिड़े सॉन्ग खे कंप्लीट करणु आहे धुन ठाहिण लाइ केतिरो टाइम वठंदा आहे मतिलबु इहो त म्यूज़िशियन ते डिपेंड कंदो आहे लेकिन तव्हां केसिताईं सम्झंदा आहियो त परफेक्ट आयो वञा या तव्हांखे थोरो टाइम लॻंदो अॼु ॾिसंदा आहियूं धुन सुठी थी वई आहे त पोइ हुनखे सुठे नमूने सां कॾहिं ज़िद कई अथव धुन ठहे न ठहे तव्हांखे वणी वई आहे बसि तव्हांखे ॻाइणी आहे हा ईअं थींदो तव्हांखे आहे मना बि कयो आहे त न इहा मैच न न आहे इहो वरी दोस्त सां रायो कबो आहे पंहिंजो कंपोज़र जेको हूंदो आहे या उस्ताद हूंदो आहे उनखां पुछंदा बाबा ही कंपोज़ थी आहे ही सवली आहे सुठी नमूने सां आहे त उस्ताद चवंदो सही आहे भई असां चवंदा आहियूं उस्ताद जी जॾहिं ॻाल्हि थिए भई दड़का वड़का भला मिलंदा आहिनि प्यार जी हा उस्ताद लाज़िम हाणे उस्ताद सेखारण वारो त लाज़िम दड़का बि ॾींदो कुझु प्यार सां सम्झाईंदो जी जी ऐं केतिरियूं ग़लतियूं कंदा हो कंहिं हिकिड़े गाने खे परफेक्ट ॻाइण लाइ उनजी लैंग्वेज जेके तलफ़ुज़ हूंदा आहिनि जेके मां हमेशह इंसान ख़ता जो घर आहे तव्हां जेके तव्हां त माशाल्लाह सिंगर आहियो न जी जी ग़लती थींदी रहंदी आहे पोइ उनखे मैनेज कीअं कंदा हो बस पोइ करे वेंदा कुझु जी गाने जी फरमाइश थी आहे छा ॿुधाईंदो कहिड़ो कलाम आहे हाणे पीर एजाज़ शाह राशिदी जी पीर एजाज़ शाह राशिदी जी काफ़ी आहे जी आहे जी उनजो कलाम बिल्कुलु थी वञे इश्क न मारियो आशिक खे इश्क न इश्क न मारियो आशिक खे ओ बाबा इश्क न मारियो आशिक के मारियो हुस्न हणे इश्क जी इजाज़ चवे उते बात बणी हो पची वेठे धणी इश्क आशिक जी दिल में इश्क आशिक जी दिल में आशिक थियो मस्तान हाज़िर जलवे हुस्न जे हणी के सहरा यो विसरी बेचारे खां ही हूँ सब जहां हे पूछे नची नहीं हे जब पूछे थो हुस्न जोला आऊं तनी दुस पियो प्यारा दर झले दर झले दर झले बिहंदु से हो तू बिहान दी याद दे आऊं तेरे दुस जो प्यारा तू वचन दी याद आऊं तेरे दुस जो प्यारा तू वचन दी याद ओ दर झले बिहंदु से जो दर झले बिहंदु से हो तू बिहान दी याद दे आऊं तेरे दुस जो प्यारा तू वचन दी याद दे आऊं तेरे दुस जो प्यारा तू वचन दी याद चेतड़ी लोधी धिकार वो तर छड़ाई तब मिठा चेतड़ी लोधी धिकार वो तर छड़ाई तब मिठा दूर का दिस दुस पियो तोड़े
पंहिंजे मिठा तूं अचण ॾे यार देस पंहिंजे मिठा तूं अचण ॾे यार कर झले कर झले वो तूं बिहारी यार आऊं त चुथी नचंदुस अॻियां तूं नचण ॾिया चुथी नचंदुस अॻियां तूं नचण ॾिया कर झले बीहंदुस कर झले बीहंदुस वो तूं बिहारी यार आऊं त ईंदुस जो प्यारा तूं अचण ॾे चुमण चाया तो तुंहिंजो तूं चुमण लिया चुमण चाया तो तुंहिंजो तूं चुमण लिया कर झले कर झले तुंहिंजो वो तूं बिहारी यार आऊं त ईंदुस जो प्यारा तूं अचण माशाल्लाह तमाम बेहतरीन दर झले भेंदस मां प्यारा तू झलण डी या न डी तकड़ में वक्त थियो अनड़ी साइड ब्रेक जो कारे नामन जो ॾिसंदा रहो सिंध टीवी। दर झली भेंदस मां प्यारा तू भेण डी या न डी आऊं त ईंदस प्यारा तू अचण डी या न डी। तमाम बेहतरीन शायरी, तमाम बेहतरीन अंदाज, तमाम बेहतरीन कलम तव्हां यकीनन ॿुधो। आवाज़ हुई नज़ाकत अली रहमानी, शहर भान सईदाबाद खां ढोलक ते राजा सकीरानी, कीबोर्ड ते उस्ताद मुहर्रम नाज़िमा, तव्हांजी पंहिंजी मेज़बान किरण लगारी। यकीनन अॼु प्रोग्राम तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो हूंदो। शाम जो ही पहनाव असां जेके हमेशह चवंदी आहियां कुझु त ईंदा कयो के त ॻाल्हियूं कयूं, ही थधिड़ियूं हवाऊं, ही रौनकूं, ही महफ़िलूं, पर पंहिंजो इलाही सारो ख़्यालु पिया गॾो गॾु रखंदा कयो, छो त मौसम जेका आहे चेंज थिए पई ॾाढी। सो हाणे कलाम तरफ़ वेंदासीं। कीअं लॻे पियो पहिरीं थियो ॿुधायो प्रोग्राम, तव्हां पहिरीं बि आया आहियो, यकीनन हाणे बि थोरी चेंजिंग यकीनन तव्हां ॾिठी हूंदी। फर्स्ट क्लास तमामु। हाणे साईं ख़ालिद शाह जिन जा थोराइता आहियूं, असांखे ॿिए तकर मौक़ो ॾिनो साईं जन। तव्हां मूंखे ॿ दफ़ा चयो त किरण मूंखां अहिड़ा वॾा सुवाल न पुछंदी कर, मूं चयो हाणे म्यूज़िक सां रिलेटेड जेके सुवाल हूंदा उहे त पुछे सघां थी। सो बहरहाल हाणे कहिड़ो गानो थींदो ऐं कंहिंखे डेडिकेट कंदा? हाणे साईं अहमद मदहोश जो कलाम आहे, मदहोश जे मरी वञे त उहो सेम शाइरा शायर वही आहे। बिल्कुल वाह वाह, तमाम बेहतरीन। जी थैंक यू।
सिकंदे तियड़ मसाल सिकंदे तियड़ मसाल तो सिकन लाते सुपरे अठे पहर अंदर में अठे पहर अंदर में तुझी सिक संभाल अची हूं हमल चवे अची हूं हमल चे करे भलायूं भाल त मुल्क मजू सब माल सिर सुधो सदको कया वो दोस्त के जुदा खुदा न करे माशाल्लाह माशाल्लाह ये कलाम उस्ताद मरम नाज नाम के ही कम अता खुदा न करे के ही कम अता खुदा न करे दोस्त के का जुदा दोस्त के का जुदा खुदा न करे के ही कम अता खुदा न करे के ही कम अता खुदा न करे दोस्त के का जुदा दोस्त के का जुदा खुदा तुझे दरजा फकीर आया बड़ा तुझे दरजा फकीर आया तुझे दरजा फकीर आया बड़ो बेचे दरजो कदा खुदा बेचे दरजो कदा खुदा देखे ही कम अता खुदा न करे देखे ही कम अता खुदा न करे दोस्त के का जुदा खुदा दोस्त के का जुदा खुदा न करे मुझे सीना का भाग भाती पे मुझे सीना का भाग भाती पे ओ मुझे सीना का भाग भाती पे तीर तू ही जो खता खुदा तेरे तू ही जो खता खुदा देखे ही कम अता खुदा न करे देखे ही कम अता खुदा न करे दोस्त के का जुदा खुदा दोस्त के का जुदा खुदा न करे धोखे में हारे मोहम्मद हो धोखे में हारे मोहम्मद हो धोखे में हारे मोहम्मद हो धोखे धोखे धोखे
जी तबीयत कीअं आहे, कहिड़ी नेचर जा मालिक आहियो? गुस्सो ईंदो आहे, खिलणा मिलणा आहियो या मूडी आहियो? खिलना खिलणा आहियो, थोरो साई पटण या गुस्सो- भाऊ खे पघर निकिरी त मतिलबु खिलंदा रहंदा हो या का ॻाल्हि कावड़ में लॻंदी आहे त कावड़ त पोइ 5 मिंट 5 उन खां मिंट पोइ वरी पोइ हुनजो इज़हार कीअं कंदा आहियो पंहिंजे अल्फाज़नि में? कंहिं बि बस को एडी का फनी ॻाल्हि करे विझंदो त पाण बसि कावड़ कावड़ एतिरी आहे? ख़तम। वाह वाह, इहो हिन में गानो बि यादि अचे तुंहिंजी कावड़ में आहे कुर्ब घणो, तुंहिंजो प्यार लहिजे छा हूंदो। सो यकीनन नाज़रीन, ऐं सिंगर हुजनि, आर्टिस्ट हुजनि, होस्ट हुजनि, मॉडल हुजनि, जेके हुजनि सेंसिटिव हूंदा आहिनि, इलाही नाज़ुक मिज़ाज हूंदा आहिनि। वाह वाह इरफान भाई, कमाल करे छॾियो। सो यकीनन तव्हां बि इंजॉय करे रहिया हूंदो अॼु जो प्रोग्राम सिंध ऐं असांखे जेको तव्हांजे कॉल डेडिकेशन ते हूंदो आहे ईअं ॾिसंदा कयो ऐं असांखे फीडबैक ॾियो। कंहिं बि लाइव प्रोग्राम में अगरि फीडबैक ॾींदा आहियो त असांखे जीअं ऑक्सीजन मिलंदी आहे न बॉडी खे, ईअं ई असांखे हिते हिन प्रोग्राम में अञा जोश ऐं वलवलो थी वेंदो आहे ऐं सुठे करण जी कोशिशि कंदा आहियूं। ऐं हाणे कहिड़ो गानो, कहिड़ो कलाम आहे? मुंहिंजे ख़्याल घणो मां ॻाल्हाए वरितो, हाणे तव्हांखे ॻाल्हाइण ॾींदमि। हाणे सूफ़ी कलाम आहे। अच्छा, हा, हाफ़िज़ फ़कीर जो कलाम आहे। हाफ़िज़ फ़कीर जो सूफ़ी फ़कीर। पेपर में परमेश्वर बबुर में कोब्यो, पेपर में परमेश्वर बबुर में कोब्यो, पूजा कयूं था निम जी कंडो के कयो, इस्लाम त अल्लाह कयो पर कुफर के कयो, मस्जिद ऐं मंदिर में मरे हिकिड़ियो हेरो हल कयो, खलकियो खल्क में को रहमान जे पासे को भगवान जे पासे, मुझो सजदो उन्हें कया, मुझो सजदो उन्हें कया, जेको इंसान जे पासे को रहमान जे पासे को भगवान जे पासे, को रहमान जे पासे को भगवान जे पासे, मुझो सजदो उन्हें कया, मुझो सजदो उन्हें कया, जेको इंसान जे पासे को रहमान जे पासे को भगवान जे पासे, को रहमान जे पासे को भगवान जे पासे। खतीबन खे ॿुधाए छॾ त मूंखे ख़ौफ़ कोन्हे, खतीबन खे ॿुधाए छॾ त मूंखे ख़ौफ़ कोन्हे, मुंहिंजी चाहत न हुरन सां, मुंहिंजी चाहत न हुरन सां, सची गिलवान जे पासे को रहमान जे पासे को भगवान जे पासे, को रहमान जे पासे को भगवान जे पासे, मुंहिंजो सजदो उन्हें कया, मुंहिंजो सजदो जेको इंसान जे पासे को रहमान जे पासे को भगवान जे पासे, को रहमान जे पासे को
पंहिंजो आहे असांजे दीन ऐं ईमान जो दस्तूर पंहिंजो आहे न हूंदो हाफ़िज़ ही कॾहिं न हूंदो हाफ़िज़ ही कॾहिं परी पैमान जे पासे तो रहमान जे पासे तो बदनाम जे पासे तो रहमान जे पासे तो बदनाम जे पासे मुंहिंजो सजदो जेको इंसान जे पासे सो गॾो गॾु वक़्तु थियो आहे नंढी साई नंढी ब्रेक शो कारनामनि जो ॾिसंदा सिंध टीवी मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां Once again, welcome भलीकार खुश आमदीद भलीकार सिंधी सुने चैनल सिंध टीवी प्रोग्राम सिंधी संगीत में मां तव्हांजी पंहिंजी मेज़बान करण लॻा एक दफ़ा ॿीहर नंढड़ी ब्रेक खां पोइ हाज़िर थी आहियां पई अॼु प्रोग्राम तव्हांखे तमामु घणो पसंदि दोस्तनि सां गॾु असांजे घर बाती नज़ाकत अली ब्रह्माणी शहरभान सईदाबाद खां ढोलक ते राजा सखीराणी कीबोर्ड ते उस्ताद मोहरम नाज़ यकीनन ही सॼो साथ ई गुलदस्तो जेको आहे तव्हां ॾिसी रहिया ॿुधी रहिया एंजॉय करे रहिया आहियो ऐं असां बि ऐं हाणे अदिया हाणे समझी विया इशारो कलाम थींदो हाणे मुंहिंजो दोस्त आहे तमामु बहितरीन शाइर आहे गुलाम शबीर गमगीन लाशारी अच्छा नाले जो एडो तखल्लुस जेको आहे एडो फर्क थो पए वाकई असर थींदो इंसान ते जो वाकई गमगीन ही रहंदो गमगीन सजाई तखल्लुस ही वाह अगर हुजे सलाह ॾिजो त ना गमगीन के हटा छॾे खुशी वारो रखे न वो इंशाल्लाह ॾिसंदो हूंदो असां हुन खे नाले जो एडी असर न पर्सनालिटी ते नालो थोड़ो एड़ो रखो जो मज़ो अचे त खुश रहंदा कयो जी ओवर टू यू बेवफा बेकदरे खे बेवफा बेकदरे खे बेवफा बेकदरे खे छो पंहिंजी दिलनि नाता मूंखां नींह जा वयो यार छिनी आहे दिलनि गुलाम शबीर गमगीन जी रुसणो तेरा रोवण अजायो हाल पूछे जेको भी तेरे ॾिसण अजायो तेरा रोवण अजायो
शबीर मूसा किस्मत नाहे रहाए गमगीन छा कयामा समझ अचे न काए गुलाम शबीर मूसा किस्मत नाहे रहाए गमगीन छा कयामा समझ अचे न काए तानियाम कंहिंखे ही हाणे लुछण अजायो ॾिसणो हुयो रुसी वियो तंहिं लाइ रोअण जायो आहे पर हू चवंदा आहिनि न छा कजे हीअं थींदो आहे सो अच्छा जी फेवरेट शयूं फेवरेट जॻहियूं पसंदीदा जेके शयूं आहिनि तव्हां जूं पसंदीदा जॻहियूं तव्हां जूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि थोरो सवाल जी तरफ़ अचूं पसंदि हिकिड़ी दिलि जी हूंदी आहे सुठी शइ जेका हूंदी आहे सा सुठे इंसान सां लॻंदी आहे दिलि जेका सुठे इंसान सां खाइण पीअण मां छा चवंदा आहिनि घुमण खे एंजॉय करणु न सभु शइ जेके आहे खाइण पीअण जूं जेके सुठी सुठी सभु जेके बिस्मिल्लाह पोइ ही जेको बेस आहे गले जी इनखे कीअं तव्हां मैनेज कयो आहे जेको किथे खर जी आवाज़ न ॿुधी आहे मां विच में ॻाईंदे कोन खर जी अजीब आवाज़ ईंदी आहे असांखे ॾींदी आहे उहो अदरक बि चॿाड़ींदा आहिनि उहो छो राज़ उनजो आहे या ॿियो कुझु रियाज़ करणु आहे अदरक असां न आहे कॾहिं बि न उन सां छा फ़ाइदो आहे ख़बर न आहे न असां कयो बि आहे मोहरम भाई तव्हांखे ख़बर आहे अदरक वात में विझी करे ईंदा आहिनि सिंगर अच्छा उन सां को वास्तो म्यूज़िक जो न आहे अच्छा उनखां अलावा केतिरी केयर कंदा आहियो पंहिंजी आवाज़ जी जेका बेस आहे जेका क्वालिटी आहे उनखे बरक़रार रखंदे सणभ खां थोरो परहेज़ कंदा न हूंदो अहिड़ो चवण जी ॻाल्हि आहे न बिल्कुलु आहे पर कागड़ी ॾिसंदा आहियूं जे गले खां भत जेके काज वाज थींदा आहिनि जिते शादियुनि वादियुनि में वेंदा आहियो हुते त पोइ सण बि सण पवंदा आहिनि मानियूं काजनि ते त पोइ कीअं इहे कंट्रोल कंदा आहियो सण जी ॻाल्हि था कयो सणभ हूंदी आहे घणी त न खाईंदा आहियूं ईअं न छो त नेपाल में छो त न हूंदा घण खणी वेंदा हूंदा घर में घर न खणी वेंदा आहियो इहा न ॻाल्हि आहे पनाह ॾींदो बाक़ी जाइ जो उते ॾिसंदा आहियूं अलाह पनाह छो ॾींदो भाई हाणे मां मिसाल पंहिंजो हिसो नथी खावां गॾु खणी वञी सघां थी न इन में पनाह जी कहिड़ी आहे रोज़ी न उहा चवंदा फ़नकार आया बि आहिनि घर बि खयूं था वञनि सही आहे मस्ती मज़ाक छिली ईअं थोरी घणी त हुजे सफ़ा इहो सीरियस थी वेंदो आहे माहौल बि सीरियस थी वेंदो आहे गमज़दा थी वेंदो आहे सो जेके रुसी विया आहिनि उनखे परचाईंदो आहे नथा परचनि वञी खॾे में पवनि छा था थी गई सघूं असां हाणे गाने तरफ़ वेंदासीं कहिड़ो गानो हाणे सूफ़ी बोल आहे हिकिड़ो वाह वाह बिस्मिल्लाह थी वञूं था इश्क अमानत इश्क करामत इश्क अमानत इश्क करामत इश्क है रंग रचना इश्क समुंद्र दिया छोलिया समझे अते इश्क वाला बलेदा सोली ते मंसूर चढ़ा कर अनल हक अलेंदा इश्क दी में हर जात निराले अते इश्क अल्लाह मिलेदा जिया जिया घुंड पाइन अल्लाह जे जिया घुंड पाइन तीय तीय सोना सुपरे तोड़े यूसुफ के तरह उफे कर लाए
केड़ाइत आहेन अल्लाह सादिक में जा सुपरे ए काजी में नमाज पढ़ा या दीदार करा ए काजी में नमाज पढ़ा या दीदार करा है फर्ज दुहाई करा अदा केड़ा एक पास समन के पास सनम देवा सजदा कह को है खुदा केड़ा सजदा चुकदात रब रुसदा जे दीदार चुकदात दिल दुखदा ए काजी में को लिख दे करे फैजन फर्ज कजा केड़ा महबूब मिठा मुझो तुही जे मथा सिर साह फिदा वो जिंद जान महबूब मिठा मुझो तुही जे मथा सिर साह फिदा वो जिंद जान तुझे हुस्न ते मां हैरान थी तुझे हुस्न ते मां हैरान थी मुझो दीन फिदा ईमान फिदा महबूब मिठा मुझो तुझे मथा सिर साह फिदा वो जिंद जान फिदा महबूब मिठा मुझो तुझे मथा सिर साह फिदा वो जिंद जान फिदा मुझे हार फिदा मुझे जीत फिदा ये रस्म रवाज है रीत फिदा मुझे हार फिदा मुझे जीत फिदा ये रस्म रवाज है रीत फिदा मुझा गजल ऐ काफियों की फिदा गीत फिदा ही तबल तंबूरा तान फिदा महबूब मिठा मुझो तुझे मथा सिर साह फिदा वो जिंद जान फिदा महबूब मिठा मुझो तुझे मथा सिर साह फिदा वो जिंद जान फिदा तोते आशिक थया अफलाक मिठा तुझो प्यार प्रीत अपाक मिठा तोते आशिक थया अफलाक मिठा तुझी हुस्न तुझे जी हाक मिठा तुझी हुस्न तुझे जी हाक मिठा क्या मान फिदा महबूब मिठा मुझो तुझे मथा सिर साह फिदा वो जिंद जान फिदा महबूब मिठा मुझो तुझे मथा सिर साह फिदा वो जिंद जान कबूल हुजूर कयो खणी माझी खे मंसूर थियो अर्ज कबूल हुजूर कयो खणी माझी खे मंजूर थियो न दिल पर ते का दूर कयो दूर कयो जे अकुल फिदा इरफान फिदा महबूब मिठा मुझो तुझे मथा सिर साह फिदा वो जिंद जान फिदा महबूब मिठा मुझो तुझे मथा
नाज़रीन था ॿुधी रहिया ॾिसी रहिया और रज़ाकत अली ब्रह्माणी जी आवाज़ में ख़ूबसूरत सॉन्ग्स ऐं हाणे जेको वक़्तु थियो आहे इमरजेंसी ब्रेक में सो नंढड़ी ब्रेक खां पोइ मिलूं था करे रमन जो ॾिसंदा रहो सिंध टीवी। वंस अगेन भलीकार खुश आमदीद वेलकम भलीकार जी नाज़रीन आयो कि अॼु जो प्रोग्राम तव्हांखे तमामु घणो पसंदि अची रहियो हूंदो अञा छो त पिक्चर हमेशह चवंदी आहे अञा बाक़ी आहे। नज़ाकत अली ब्रह्माणी असां सां गॾु घर भाती असां सां गॾु वेठल आहिनि राइट नाउ फ्रंट ऑफ मी ऐं ढोलक ते राजा सखीराणी कीबोर्ड ते उस्ताद मुहर्रम नाज़ जेको माशाल्लाह चङनि बेसरनि आवाज़नि में एॾो सुर विझी छॾियो आहे माशाल्लाह अलाह साईं तव्हांजे हथनि खे ईअं सुर में रखे सो असांजे लाइ ॻाए बि सघनि। सो जेको शइ आहे त माण्हू चई छॾींदो आहे न लाइव हिन में शर्माइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे बसि हिकिड़ी के क्वालिटीज़ आहिनि के डिसक्वालिटी इंसान में हूंदी रहंदी आहे। सो हाणे कहिड़े गाने तरफ़ ईंदासीं छो त असां वटि जेको आहे वक़्तु घटि मुक़ाबिलो एंड में तमामु सख़्तु थी वेंदो आहे। सो पहिरीं त इहो ॿुधंदा मां तव्हांखां पुछंदमि हिकिड़ो सुवाल त कहिड़ी जॻह तव्हांजी पसंदीदा आहे घुमण जे हिसाब सां? घुमण सां जेके सुठा शहर आहिनि कहिड़ा शहर विया आहियो कहिड़ा शहर न? शहर तमामु घणा पाकिस्तान में जी तमामु घणो घुमिया आहियूं असां सिंध पंज में घणो घुमिया आहियूं। एल्बम अची चुका आहिनि? जी हा घणा आया आहिनि? 2 एल्बम अची चुका आहिनि। तव्हांजा उनमें कहिड़ा गाना हिकु तमामु तक़रीबन गाना उन में आहिनि न उहे त आहिनि पर तव्हांखे कहिड़ा वणंदा आहिनि उन्हनि मां? वणंदा जे हिकु लाइन करे ॿुधाईंदासीं प्रोग्राम ई एंड चओ त सभई गाना मूंखे वणंदा आहिनि न सभई गाना सिंधी में चवंदा आहिनि सभई ॿार मुंहिंजे लाइ बराबरि आहिनि को उन्हनि में हिसाब न आहे त सभई गाना तव्हांजे लाइ बराबरि आहिनि। ठीकु आहे जी ओवर टू यू हाणे कहिड़ो गानो? उस्ताद मुंहिंजे जो मशहूरु गीत आहे हा सो उहो तव्हांखे ॿुधायूं था। ठीकु आहे मां उहो ई पुछां बि तव्हांजो कहिड़ो मशहूरु गीत आहे? हाणे तव्हांजो उस्ताद मशहूरु गीत आहे डेडिकेट कंदुमि मुंहिंजा जेके ॿाहिरियां सऊदी अरब ॾे आहिनि दोस्तनि जेके असांजा अज़ीज़ आहिनि रईस हाजी अली अकबर ब्राह्मणी अदा लाल बख्श ब्राह्मणी अदा शौकत हाजी गुलज़ार अदा वज़ीर नवाज़ एहसान खे मिसाल नथा ॾिसनि त पोइ कंहिंखे डेडिकेट ज़रूरु चई आहियूं मां ज़रूरु ॾिसंदा सही आया आहियो पोइ ठीकु आहे ओके लाइन ते रहिया सजन सांग विराट में सजन सोज विराट में अंकड़ी जिसकारी अहमद शाह अजीब वठी वे सूहम दी सारी हाने एक जगह में हाने एक जगह में अंगूर न मोचारी बताया वेठी वारी मुझो सब्र सिक विञायो तोखे दिल जा जख्म दिखाया तुझे पत्थर दिल के पकाया दिल में आस वतम एकड़ी आस वतम रुआ तो के बरवारा रुआ तो के बरवारा एकड़ी आस वतम एकड़ी आस वतम तोखे दिल जा जख्म दिखाया तुझे पत्थर दिल के पकाया दिल में आस वतम एकड़ी आस वतम रुआ तो के बरवारा रुआ तो के बरवारा एकड़ी आस वतम एकड़ी आस वतम तोखे दिल जा जख्म दिखाया तुझे पत्थर दिल के पकाया दिल में आस वतम एकड़ी आस वतम पेरी पल पल था पूरत
पगारिया दिल में आस वतन हिकड़ी आस रुवा आई तो के बरवारिया रुवा आई तो के बरवारिया हिकड़ी आस वतन भाई हिकड़ी आस वतन तो के दिल जा सक में दिखारिया तुझे पत्थर दिल के पगारिया दिल में आस वतन हिकड़ी आस वतन दिल जा मर खारिया तुझे पत्थर दिल के पगारिया दिल में आस वतन हिकड़ी आस रुआ आई तो के बरवारिया रुआ आई तो के बरवारिया हिकड़ी आस वतन भाई हिकड़ी आस वतन तो के दिल जा में दिखारिया तुझे पत्थर दिल के पगारिया दिल में आस वतन हिकड़ी आस दिल जा जख्म दिखाया तुझे पत्थर दिल के पगारिया दिल में आस वतन हिकड़ी आस वतन रुआ आई तो के बरवारिया रुआ आई तो के बरवारिया हिकड़ी आस वतन भाई हिकड़ी आस वतन तो के दिल जा जख्म दिखाया सानू एक पल चैन न आया सजना तेरे बिना दिल कमला डूब डूब जाए दिल कमला डूब डूब जाए तेरे बिना सजना तेरे बिना सानू एक पल चैन न आवे सानू एक पल नींद न आवे सजना तेरे बिना सजना तेरे बिना क्या बात है सानू एक पल चैन न आवे सजना तेरे बिना नाज़रीन आयो कि अज प्रोग्राम सिंधी संगीत तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो असां गॾु असांजे घर भाती फनकार नज़ाकत अली ब्रह्माणी जेके शहर भान सईदाबाद खां आयल घर भाती हुआ यकीनन तव्हांजी आवाज़ ॿुधी ऐं उनजे शहर में तव्हां बि हलिया विया हूंदव अदा एंड में कोई मैसेज ॾियो जल्दी मैसेज आहे जो दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेके बि दोस्त कयो सुठी तबियत जा ऐं सुठा दोस्त कयो सही ऐं ही दौर हले पियो थो प्यार प्रेम जो सो जेतिरो थी सघे त कुर्ब ऐं प्यार मोहबत पाण में क़ाइमु रखो दोस्तनि खां ख़बर न पवंदी आहे हिकिड़ो इन में ॻाल्हि यादि आई त हर शख़्स जे चहिरे जे मथां चहिरो चढ़ियल आहे ॾेई वेंदो दगा निरड़े ते कंहिंजे न लिखियल आहे सो अगरि सिलेक्शन कंदासीं त ख़बर न चहिरे जे पोयां कहिड़ा रूप आहिनि ऐं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां आया हिन प्रोग्राम में असांजे घर भाती अथव तव्हांजी वॾी वॾी महिरबानी ऐं तव्हां सां गॾु ढोलक ते राजा सखीराणी भाउ मूंखे उमेदु आहे तव्हां सही वेठा हूंदा ऐं कीबोर्ड ते उस्ताद मोहरमनाथ थैंक यू सो मच हमेशह मगर ही गुल तव्हांजे साम्हूं पंहिंजी मेज़बान किरण लगारी खे ऐं तनवीर बिहाइंड द कैमरा में तनवीर ओ मुबारक मूंखे नालो यादि अची वियो इरफान डहर ऐं इन सां गॾु अज़ीज़ सुमरो सलमान रिन GM भाउ ऐं डायरेक्टर सैयद ख़ालिद शाह मौज़म जेके लाइव प्रोग्राम जी एडिटिंग कंदा आहिनि तव्हां ॾिसंदा आहियो 24 कलाक ऑनलाइन ही छोकिरा हिते हूंदा ई हूंदा आहिनि ड्यूटी ते सो आई होप कि अॼु जो प्रोग्राम तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो ऐं ईअं ई तव्हां असांखे कॉल कयो फीडबैक ॾियो पेज आहे सिंध ऐं संगीत इनबॉक्स में वञी करे मैसेज कंदा कयो हाणे ही प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो मथे सूमर अंगारे ते मतां बि मां त वञा पई शादी ते ॻाल्हि आहे संगत सां सिधी सो मे बी सो बहरहाल
तावी ना होता मां वञा पई सुमरन करते शादी ते बहरहाल नाज़रीन पंहिंजो ख्याल रखो अपने प्यारनि जो ख्याल रखो कीप वाचिंग सिंध टीवी और सिंध टीवी न्यूज़ एंड अल्लाह हाफिज़ ओवर टू यू गानो आहे अञा लतीफ़ सरकार जो आखिर में जी सलाम आहे बिल्कुल बिल्कुल डेडिकेट सोट मुमताज दुबई का आदा बका दुबई का दादो दुबई का ऐं जानू दुबई का राणा करण माड़ा मुयूं थो मारी राणा हो राणा करण माड़ा मुयूं थो मारे राणा करण माड़ा मुयूं थो मारी आज ही सा एजाज चवे कद जीन खारी वाग बसल मारी ओ तने मान असांडे में फिरा हो गया मिया हो मुमल वठी मेड़ आई तर में धर हो त मूसा मुंहिंजा सुकरी इए ननियन खे मूसा वेही छे हो सागा किसा सूरजा हो मिया रे ओके बेटे बरहन घेरा ओके बेटे बरहन घेरा राणा तो बिन रात सोचल तो बिन रात राणा तो बिन रात सोचल तो बिन रात ओके बेटे
मुर्शिद को दिलरी विचे ओ नातरनी दुमना ओ नातरनी दुमना मोके बैठे वरहन है मोके बैठे वरहन है राणा तू बिन रात सुखल तू बिन रात